नाज़रीन ख़बर शामिल कंदा डहरकी मां डहरकी वेझो ॻोठ दोदो डहर में ज़मीन जी मालिकी तां डहर बिरादरी जे ॿिनि धुरनि में थियल झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि क़तल थियल माई हमीदा डहर जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार नदीम डहर मुबैना तौर डहरकी पुलिस पारां गिरफ़्तार करे रिश्वत एवज़ आज़ाद करण ख़िलाफ़ मक़तूला औरत जे वारिस औरतनि ऐं मर्दनि डहरकी थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मक़तूला औरत जे वारिसनि मोहब्बत अली डहर, एहसान डहर, कुर्बान डहर ऐं ॿिनि चयो त 1.5 महीनो अॻु ज़मीन जी मालिकी तां बिरादरी जे हक़ नवाज़ नदीम डहर, ख़ादिम डहर ऐं ॿिनि संदसि घर ते हमलो करे असांजी औरत माई हमीदा ज़ाल निहाल डहर खे गोलियूं हणी क़त्ल कयो हो। जंहिं बाद क़त्ल केस में नामज़द जवाबदारनि खे बासरनि जे पुठभराई हुअण सबबि पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु नाहे। उन्हनि चयो त क़त्ल केस में नामज़द जवाबदार नदीम डहर अॼु असांजी न्याणी तस्लीम धी लियाकत डहर खे ॼाणी वाणी मोटरसाइकिल जो टक्कर हणी ज़ख़्मी कयो आहे, पर हू केस में रूपोश हुअण सबबि सरेआम थाणे ते वेही उबतो असांखे मौत मार धमकियूं ॾिनियूं आहिनि। हुननि एसएसपी घोटकी ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त क़त्ल केस में घुर्बल जवाबदारनि जो वेंगारो बणियल एसएचओ डहरकी ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।